वरस्तीअ मां जंहिंजो गुज़र थियो वञे, जाम शोरे जो सोजण पत्थर थियो वञे। हाणे ॾिसो शाइरी कंहिं बि शइ खे ॿिनि पॉइंट ऑफ व्यू खां खणी सघूं था। नेगेटिव या पॉजिटिव। इश्क कॾहिं बि नेगेटिव कोन्हे, पॉजिटिव आहे। जे इश्क कयो था त पोइ पॉजिटिव सोचिजो, पर जे गासलेटी कयो था त पोइ तव्हांजो नसीबु। इश्क आहे जेको 60 साल जे कोड़े खे नौजवान करे वेठो आहे। साईं कौसर साईं वेठो आहे, साईं उस्ताद साईं वेठो आहे, भगत साहब वेठो आहे। असांजी स्टेमिना इश्क आहे, पर जे इश्क मां ऐन कढी छॾिबो त पोइ ॾुखिया थींदो। इश्क मां ऐन कॾहिं बि न कढिजे। सिंध वरस्तीअ मां जंहिंजो गुज़र थियो वञे, जाम शोरे जो सोजण पत्थर थियो वञे। ही कमिटमेंट आहे जंहिंसां रिलेटेड थिए जो उते जी हर का शइ उनखे ईअं वणे थी जीअं महबूब थो वणे। हा हितां जा सुफ़ैदा थगायो विझनि, हा हितां जा सुफ़ैदा थगायो विझनि। हितां मोतीअ जूं कलियूं बि खणो, हिकिड़ो गुल मोहर संदुसि चोटले में हण। क्या खूबसूरत सनम जे चोटले में गुलाब जो गुल या गेंदे जो गुल या मोती जो गुल हणंदो हुसन लिखी। हिकिड़ो गुल मोहर संदुसि चोटले में हण। केॾी न सोहणी अथसि सोबिया, सा त पंहिंजे ख्वाबनि जी साबिया। सा असांखे ॾिसण जो शर्म ॿूटड़ी। मुंहिंजी पवित्रता खे बि ॾिसो, मुंहिंजी मासूमियत खे बि ॾिसो। आशिक़ मासूम हूंदा आहिनि, महबूब मासूम हूंदा आहिनि।